ते भगलदार ते टुटल महार ते एतबार न कजे नीलामी जोरे ते पुलिस जे तोरे ते दिल जे दौरे ते एतबार न कजे बेटूड़ी जे खाण ते दरिया जे पाइण ते औरत डाइण ते एतबार न कजे भंग जे प्याले ते अंदर जे काले ते पठान लाले ते एतबार न कजे कसमीअ जी बात ते मुहाजर जी ज़ात ते ऐं कसमीअ जी बात ते एतबार न कजे नीलामी चोरे ते पुलिस जे थोरे ते अदा पियो दिल जे दौरे ते एतबार न कजे रोचे मल जी रखत ते फिटी खां पोइ फिकत ते ऐं पुलिस जी संगत ते एतबार न कजे पुरानी मुसाफियत ढल जे माफियत एतबार न कजे मेडिकल स्टोर ते मानू गिला खोर ते वेढ़ा के ढोर ते एतबार न कजे लुकमान चेलाह ते पंहिंजे साह ते ऐं बरोचन जे ठाह ते एतबार न कजे मूंखे घणो नसार बीमार थी न पई मिलियो आयार जो कल शाम थे हथा मासा तन्या पो मिलियो आयार जो कल शाम थे हथा तसगिरी कथोरा बार जा तसगिरी कथोरा बार जा बीमार थी न पई के घणो नसार बीमार थी न पई धोत रोंदो वती उथंदे ऐं वेहंदे मुंह आब धोत रोंदो वती उथंदे ऐं वेहंदे गोढ़ा नहीं हार जा गोढ़ा नहीं हार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई
सुता कर सुजागी सुमण बंद कर बेगैरत सा खाइण पीअण बंद कर वधे वेर तो वाक़िफियत मझा घणो तू घणन सा घुमण बंद कर न राहत मिले थी बुधाया दो बाबा न राहत रसे रूह के जन वटा वरी दर उन्हन जे वञण बंद कर बेगैरत जी जायज़ न आहे निमाज़ बेगैरत सां खाइण पीअण बंद कर सदाई तो अल्लाह बारो मगर मुरीदन खां पहिरियां पिनण बंद कर जे गैरत जो मादो आदो में अगर घरवारी जो बाहर घुमण बंद कर बेगैरत जी जायज़ न आहे निमाज़ बेगैरत सां खाइण पीअण बंद कर मोहम्मद जो आही सचो उम्मती तथी डोकिड़न ते ॾियण बंद कर न आ इश्क हज़रत जी खुदाया पाण जो काढे जे अंदर नंढन नींगिरन जो नचण बंद कर घणा चवंदा हूंदा इएं दिल अंदर इहो शेर शायर चवण बंद कर दिली हार कैसा न कर दादना खबर बेखबर का पुछण बंद कर जे आदत भाई तन्हा मता रही